दमश्क कलंदर नारे हैदरी जेके रब रखे देखे केर चखी जो तुझे उज़वे मां पुनः पुनः जो आवाज ईंदो मुझो बस यारा मां तुंहिंजी आहियां तुंहिंजी सनम भली मूंखे खणाए पंहिंजो कसम तोखां सवा नाहे कंहिंसां प्यार दर्द खां बेखबर थी वञा तूं जे अची मां खुशियुनि जो शहर थी वञा मुझे ज़ही पी मां खे गोलनि सां परून करे छॾियो हे वठो पैसो तव्हां शायद असां खां बि वधीक ग़रीब आहियो पर साईं हीरे सां न विढ़जो हणी टंग बहाना भञी विझेव रईस नंढे मूंखे बांगाए ते पुटियो असर मुंहिंजा संग सुॼाए छॾिया अथसि पर पंहिंजे ईमान जो न इहो तूं सुठो नथो कर इंस्पेक्टर तो मुक़ाबिलो हाराए असांजो कंध चुकाए छॾियो आहे हाणे मुंहिंजे इंतकाम जी पाए खां उन्हनि खे केर बि बचाए न सघंदो अखियुनि जे इशारनि सां दिलि पुरीरो अखियुनि जे इशारनि सां दिलि पुरीरो सरदारीअ जो हक़दार मां आहियां बकवास बंद कर तोसां मिला थी मां खुश थिया थी तोसां मिला थी मां खुश थिया थी मुंहिंजा तुंहिंजो गुरब कचहरी भरिया तव्हांजो सरदार अकबर खान हूंदो अकबर अॼु हिन मैदान में त वॾा पहलवान लथल आहिनि वॾा मल पहलवान सिंध जा माया नास पहलवान हिकिड़ो उहो पहलवान आहे जंहिंजे मथे में ॼण छपर किरी पियो उहो मुंहिंजो मतिलबु आहे वॾा वार अथसि नालो अथसि शमन पहलवान बाक़ाइदो जिन पहलवान आहे जिन लाइ ताड़ी ऐं उनजे मुक़ाबले में जेको पहलवान लथल आहे उहो असांजे हिन इलाइक़े जो सुहिणो सुहिणो सुरीलो नालो माइट में खणो हीरो पहलवान हाणे पहलवान खे गुज़ारिश आहे संतरा ॿधनि ऐं हथ पइजी वञनि मुक़ाबिलो शुरू थो थिए हा पुट अल्लाह तो हा हा अरे क्या थोड़ी सी घुमा ओ यादरी कितना कमत है आज है देखा नहीं वैसे मेरी दुआ की नजर बाबा अरे बेइज्जती कराए थई
ओहो हिनी भागो वरी अची वियो। छा ॻाल्हाए मां सां त कंहिंजो पई इंतज़ार करी। हो मां सदोरी जो इंतजार पई कयां। सदोरी सदोरी त मां हींअर घर ॾिसियो पियो अचां। सदोरी घर आहे त धूड़ वञी पाए, तू मुंहिंजे रस्ते में छो तो अची? अथी को पीर फ़कीर? मां सां त मूंखे सभु ख़बर आहे त तूं कंहिंजो पई इंतज़ार करी। ॾिस मंठार, तू मुंहिंजी ज़िंदगीअ में दख़ल न ॾे। ही मुंहिंजी ज़िंदगी आहे, मां कंहिंजो बि इंतज़ार कयां, हिन में तुंहिंजो छा? मां सां त तो अॼा मूंखे सम्झो ई न आहे। मां माण्हू आहियां ॾाढो घर मग़ज़। ॿुध, घर मग़ज़ हूंदे पंहिंजे लाइ, सोहणी जे लाइ न। इहो त हाणे वक़्तु ॿुधाईंदो। सॼो मज़ो ई ख़राब करे छॾियो झंडरे। इतनी देर थी वई है, लगे तो अज अकबर नहीं ईंदो। अकबर पुत्र, ओ अकबर पुत्र, छा न पी वण नहीं छा? अम्मा, अद्दा जे पेट में जेको वीलो आ उहा मूंखे ख़बर आ। कीअं अदा? ॾिस पहलवान, अम्मा सां का बि अहिड़ी ॻाल्हि न कजांइ, न त सम्झींदो। अपा वरी कहिड़ी ॻाल्हि? कुझु न अम्मा, पहलवान जो मथो फिरियो आहे, रुगो अथसि खाइण, अकुल जी हिकिड़ो ज़रो बि कोन अथसि। अकबर पुत्र, काॾे पियो वञे? मानी त खाई वञो। ओ मुंहिंजी मिठड़ी अम्मा, मुंहिंजी प्यारी अम्मा, मां मानी मोटी अची खाईंदुसि। ॿाहिरि मुंहिंजो दोस्त इंतज़ार पियो करे, दोस्त बि दिली दोस्त। हीअं वैसे हीअं मोटी। अकबर खे छा थी वियो आहे? अम्मा, जेतिरो जल्दी थी सघे अदा अकबर जी शादी जो बंदोबस्त कर। हमरा हाणे हथनि मां थो वञे। अचे पिणे त भाणे जी शादीअ जी ॻाल्हि थी करियांसि। वरी कंहिंजी शादीअ जी ॻाल्हि पई हले? वो अकबर पुट जी बि वरी कंहिंजी? फसुल लहे सो राब ॾे वेंदुसि ऐं शादीअ जी तारीख़ वठंदुसि। मूंखे सभु ख़बर आहे, सोणीअ अकबर जी शादी कराईंदुसि। एतिरो इंतज़ार कयो आहे, अञा ताईं न आयो आहे। अचे त मां न ॻाल्हाईंदीमांसि।
करी केॾां वई चई त हिते वई निम जे वण जे हेठां पाणी पी वई केॾां सोनी जो लगे या नाने लगे जो भाभी से तो हटी हो जा तू है देती तो मायने खड़ खबी दन के सबक तो सिखाया अचो 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 दिल
अकेले खणी चो बस। अरे मास्टर सौराब तू ही? जी जी साईं, मास्टर सौराब माही आया अरे मूं ॿुधो आहे त तोखे पेंशन जा 5 लाख रुपया मिलिया आहिनि। बराबर मूंखे वञ खणी अच। सरदार, मुंहिंजी उमिरि भर जी पूंजी आहे। मुंहिंजी 3 सालनि जी नौकरी आहे। सरकार मुंहिंजी हिकिड़ी न्याणी आहे। मुंहिंजे पैसा पंहिंजी न्याणी जे दाज नाम जे लाइ रखिया आहिनि। ॻाल्हि ॿुध मास्टर, जेकॾहिं इन्हनि पैसनि मां तूं न्याणी लाइ दाज वठंदे त असां गोलियूं किथां वठंदा? हाँ, पापा खे न मारियो, न मारियो मुंहिंजे पापा खे, न मारियो। राम कयो, मूं मिस्कीन खे राम कयो। रहम कंहिंखां था घुरो बाबा? जिनजे सीने में पत्थर जूं दिलियूं आहिनि। हे पत्थर दिलियूं कंहिंखे ज़ख़्म त ॾेई थियूं सघनि, पर कंहिंजे ज़ख़्म जो मरहम न थियूं बणिजी सघनि। हे वठो पैसो तव्हां, शायद तव्हां असां खां बि वधीक ग़रीब आहियो। वठो बस। वधीक मुंहिंजे ज़मीर खे न झंझोड़। हड़ेल भली केॾो ज़ालिम छो न हुजे, पर हूंदो त उहो बि इंसान आहे। ये बदकान तो सां वाइदो थो करे त कंहिं ग़रीब न्याणीअ जो ॾाज कोन लुटींदो। मरंदो मरी वेंदो, इज़तुनि जो लुटेरो कोन थींदो, पर इज़तुनि जी रखवाली कंदो। मूंखे माफ़ करे छॾजांइ भेण, मूंखे माफ़ कजांइ। ऐं थी सघे त मुंहिंजे लाइ दुआ घुरजांइ। मन रब करीम मुंहिंजे सज़ाउनि में थोरी घटिताई करे विझे, घटिताई करे विझे। अचो। पोजीशन संभालियो। तू ऐं तुंहिंजा साथी मुंहिंजे निशाने ते आहिनि। हेबत खान अहिड़ा कड़ा टोड़ण चङी तरह ॼाणे थो, पर जेकॾहिं मौत तोखे मुंहिंजे साम्हूं छिके आयो आहे त अॼु तोसां ॿ पाणी ज़रूर कंदुसि, ज़रूर कंदुसि। हैदर अली कॾहिं पंहिंजे लाइ भलो न आहे सोचियो। हैबत खान हमेशा ॿियनि जो भलो सोचियो आहे। सुठो इन में अथई त पंहिंजो पाण खे मुंहिंजे हवाले करे छॾ।
नत बेमौत मरी वींदे हैबत खान बेमौत मरी वींदे। इंस्पेक्टर मुझे गिरफ्तारी जा ख्वाब ॾिसण छॾे ॾे। जेकॾहिं तूफान जे ज़िद में अची विए त मिटीअ जो ढेर करे छॾींदोसीं, मिटीअ जो ढेर। अमड़ मुंहिंजो नालो हैदर अली रखियो आहे ऐं मां हैदर जो हुकदार आहियां ऐं तो जहिड़े तूफ़ान लाइ फौलादी दीवार आहियां हैबत खान। त पोइ अॼु तुंहिंजी इहा फौलादी दीवार हैबत खान पंहिंजे खुॾनि सां ठाहे पुट करे छॾींदो। मलकल मौत बणजी तुंहिंजो पीछो कंदुसि। मलकल मौत तो छा कयो था? एक धाड़ेल के पनाह दी अथई। इन जुल्म जे खिलाफ बगावत कई आहे। इनके धाड़ेल न चओ, ही त सिंध जो जोधो जवान आहे। भूलियल आई अदा वॾा, धाड़ेल ऐं फ़रिश्तो न, धाड़ेल फ़क़त धाड़ेल हूंदो आहे। जंहिंजे रग रग में, जंहिंजे रत जे हिक हिक फुड़े में गैरत समायल हुजे, मूंखे इहो ॿुधाए पहलवान, वो धाड़ेल थी सघे थो? जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे था पोइ मुंहिंजो बि हिन सां साथ आहे। बस दोस्त बस, जेतिरी मुंहिंजी नेकी तो करी मां ओतिरो भलो न आहियां। मुंहिंजी एतिरी नेकी न कर किथे मां पंहिंजे नज़रुनि में पाण किरी न पवां। जेतिरी हुनमें ताकत आहे ओतिरी हुनमें सूंह बि आहे। मज़बूत हड काठ वारो खूबसूरत पहलवान आहे। छा वाकई तूं एतिरो ताक़तवर ऐं सुहिणो आहे जेतिरो तूं ॿुधाए रही आहीं? ऐं साईं नूर भटारे जी कसम, मां भला पंहिंजी प्यारी साईं सां कूड़ ॻाल्हाईंदसि। ज़ीनत, ख़बर न आहे छो हीरो पहलवान मुंहिंजी हवासिन ते छाइजी वियो आहे। जेतिरो सोचां थी ओतिरो हू मुंहिंजे वेझो थींदो थो वञे ऐं मुंहिंजो मन मूंसां मिलण लाइ मांदो थी वञे थो। साईं, तूं त अण ॾिठो दिलि जो सौदो बि करे छॾियो। हीउ अनॾिठे जो सौदो आहे जेको मां करे छॾियो आहे। हाणे न नफ़े जी समक अथमि न नुक़सान जी, बसि दिलि में हुकी रखमि पंहिंजे महबूब सां मिलण जी। साथियो, सरदार अञा न पहुतो आहे। इन जो मतलब त सरदार पुलिस जे हथां मारिजी वियो आहे, छो त हैदर अलीअ जे वार खां बचण मुश्किल आहे। दस्तूर मूजिब सरदारीअ जो हक़दार मां आहियां। मां सरदार थियण थो चाहीं? सरदार जवाब छो नथो ॾीं?
गूंगो थियो ही सरदार तव्हां जेरायो जंहिंखे रब रखे तंहिंखे केर चखे मां त जेरो आहियां पर मूंखे लॻे थो त अॼु तुंहिंजो मौत आहे। सरदार मूंखे माफ़ कयो मां कुझु देर लाइ बहकी वियो हुउसि मूंखे सरदारी न खपे मां तव्हांजो गुलाम आहियां बानो आहियां तव्हांजो नौकर आहियां। अॼु मां त तोखे माफ़ थो कयां पर मुंहिंजी हिकु ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ इहो सरदारी जो भूत पंहिंजे दिमाग़ मां कढी छॾ। मां चवां थो मुंहिंजे अखियुनि अॻियां डर डर जी सरदार जख्म ॾाढो गहरो आहे कंहिं डॉक्टर जो बंदोबस्त कर। अलाए छा था खाओ असुल हद लोह जा लॻा था अथव लोह जा मुंहिंजूं त आङुरियूं चिॿियूं थी वियूं जेको खाओ था ज़रूरु असांखे बि खारायो की असां बि पहलवान थी मल विढ़ूं पर रईस जेतिरा न मूं ज़ोर न अथव ईअं थो लॻे मल तव्हां विढ़ंदो विढ़ो भली पर साईं हीरे सां न विढ़जो ऐं टंग बहाना भञी विझो। सलाम वालेकुम। वालेकुम सलाम दादा। बहुत खुश आई ने। हाँ दादा। शहज़ोर खान मलाखड़े जी दावत सजी संगत के पहुची वई मां भी चाह तो ही मुकाबलो हिन तरह जो आम ऐं खास माण्हू ॾिसे पर साईं खटी तो वरी भी हीरो मां ॻाल्हि का चिट्ठी अरे बी तमां तो के ॾिसां दिमाग़ ख़राब थी मुंशी इहा तो खबर मैदान में पवंदी जॾहिं मोह जो शींह पुट शाबाश मुंहिंजा शींह पुट वाकई तू पहलवान आही हीरो पहलवान तो तुझे साम्हूं ॾेढर थो लॻे ॾेढर बाबा साईं हिकु चकर इहो हीरो पहलवान मुझे साम्हूं अचे उनके चीरे फाड़े छड़िया हटिया तो मां इहा ही उम्मीद हुई ट्रेन है हीरो पहलवान के एड़ो गाटे भर कराए जा जो
ख़बर पइजी त घणे 100 थींदो आहे। चाचा साईं समझ त हीरे पहलवान जो गाटो वियो ॾोह खे खणे खुटी त ॻोल्हे शिकारनि जा घर सत बरसी हलिया आहिनि असांजे रईस सां ज़ोर आज़माई करण वारा। अरे रईस जंहिंसां ज़ोर आज़माई करे उनखे चिपू चिपू करे छॾे। उथो कया वञ हेॾे होॾे। हलो रे हलो अल्लाह रे घोड़ा रे। अरे रे सरकार कोई हथ नहीं घोड़े आ सुंब से इड़ा करता है तो रे हम घोड़ा रे 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 ए घोड़ा रे ए बुआ साथे हाय घोड़ा मचा दी मुझे मिठी इलायची मुझे खुशबूदार इलायची रईस नंढे मूंखे बाक़ाइदे कुटियो असां मुंहिंजा संग सुॼाए छॾिया अथसि। इहा वाली केड़ी नहीं ॻाल्हि आहे। तू रोज़ पियो कुट कोई रोज़ तुंहिंजे मुंहं ते गांधी हली पई हूंदी आहे। इख़लाक़ सां ॻाल्हाए। तूं मुंहिंजी नंढड़ी इलायची आहीं मां तुंहिंजो वॾो फोटो आहियां पंहिंजी हैसियत में रहंदी कर। ख़बर आहे मूंखे पंहिंजी हैसियत आऊं मुंहिंजे त वरी ख़ुशबू ईंदी आहे ऐं तूं कारो फोटो। चङो चङो हाणे मथो न कर मूंखे सेका ॾे किथे संग सुकी न वञनि। शर्त अॻे घोड़ा दौड़ाईंदी आहे शर्त बि रखी चङो भला चङो फालतू। इहो हीरो पहलवान जेको आहे न उनजी बल कॾहिं थींदी ऐं किथे थींदी। ख़ैर थे को मिली सदाई पहलवान जो पुछंदी आहीं हां मुंहिंजे बारे में नथी पुछी पर ॿुध पहलवान का आशिक़ त कोन थी। अरे न मुंहिंजा फोटा अरे न मुंहिंजा फोटा मुंहिंजी इश्क तो सां अल्लाह हाँ पर ॿुध हाणे जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे न त हिन जुमे ते अछा वारी औताक ते रईस नंढे दिलावर ख़ान सां हीरे पहलवान जो मुक़ाबलो आहे सम्झई। बाक़ी भला मां कूड़ थो ॻाल्हायां। हाणे घणियूं पिट पिट न कर मूंखे सेका ॾे ही धक ॾाढा आया अथसि। अल्लाह अल्लाह तूं आस्ते सेका ॾे कन में धक थो हणी मथे में बि लॻल अथई। हाँ ठरी मां इनजा हथ ई हथ सुभान अल्लाह। हाणे कुझु सूर हल्को थियो आहे पानी गरम कर हल। अरे मुंहिंजी मिठी जी इलायची तुंहिंजो फोटो तोखे आर्डर न कंदो त छा तोखे लौंग कंदो। वरी नई चीज पर कयो कंदो। मानी कंहिंजे लाइ पिया ॿधो? अमड़ तूं सभु बनीअ ते विया आहिनि उन्हनि लाइ बि मानी खणी वञा। चाची अकबर बि वियो आहे? हा हा अकबर पुट बि वियो आहे। चाची मानी मां ॾेई अचां? मुंहिंजो मतिलबु आहे त तूं हाणे पोड़ी थी वई आहीं हिन लाइ करे। हा हा अची वई मानी ऐं हीअ लस्सी वञे जल्दी अॻे ई देरि थी वई आहे। ठीकु आहे चाची। सभु सम्झां थी मानीअ जो बहानो अकबर सां मिलणु भली मिल। एडी देर कई इतने पेट में कुआल
हेठा अरे करे छा तो वाह जो ठही तो अदा मट्टे जो पेट अथई खुदा पालवान तो पंहिंजे लाइ असांखे बि त पंहिंजो पेट आहे सॼी चोरी मुंहिंजी पी वए मानी छा था खाईंदासीं कोडर मथे ॾियण आहे तो फिर चोरी ये कौन सी पालवान आहे ये चोरी कुछ भी कोन्हे अॼु 3 खीरे जूं पीए थो अथई जाती है देकर मानी ने खाई वजे भला मुड़सा दे दे बाबा इन्हें सोनिया जो केड़ो कसूर पहलवान तो जोरी चोरी खसी थस बाबा लस्सी जो चुपको पीतो तम उन मा त कुक थी कोन भरिया अन्या त बुख में पेट पे तो वाऊ वाऊ करे जे माल न खाई दो त पो वडेरे पुट मल की वरंदो ये चाचा कोन आई छा बस चाचा हाणे छा चवा हाणे तो चाची के ख्याल करता कयो चाची हाणे थोड़ी थी चुकी है अज तो माना खेद लफ्जन में दी गाला है खैरता है ना ये तो भले असां तो के वो गिली समझदा है सब पाक आईयो वडी अकल मंदा छा चई वई माना अम्मा मानी कोन थी पचाए सके पोड़ी थी वईया हाँ हाँ समझा तो ही वार मु उस में अच्छा कोन कया है न कराई तू शादी तुंजी लंदे ही आवे सिक ए दर्द के हो जो बाबा दर्द के हो जो आई अच्छा कर देख लो सर को मारता वाला है खत ले लियो इंस्पेक्टर हैदर तोखी पंहिंजो पाण ते वॾो नाज़ आहे जेकॾहिं वाकई बहादुर आहीं त हिकु दफ़ो अकेले सिर अची हिन तूफ़ान सां टक्कर खा घबराए न मां बि अकेलो हूंदुसि जेकॾहिं तूं मूंखे गिरफ़्तार करे वे त मां सॼी उमिरि ॾोहनि खां तोबा ताब थींदुसि पर जेकॾहिं तूं मुंहिंजे हथां मरी पए त मां तुंहिंजी कबर ते गुल छटण ज़रूर ईंदुसि सुभाणे शाम जो चौदगीअ वटि मां तुंहिंजो इंतज़ारु कंदुसि ऐं मूंखे यकीन आहे त तूं ज़रूर ईंदे जरूर ईंदुसि हैबत खान जरूर ईंदुसि मां तुंहिंजी इहा ख़्वाहिश ज़रूर पूरी कंदुसि यादि रखजां अमर मुंहिंजो नालो हैदर अली रखियो आहे ऐं मां हैदर जो हुकदार आहियां ज़रूर ईंदुसि लगे तो हैबत खान ना आयो सच चवंदा आहिनि गोआ खे खणे खुटी ॻोल्हे शिकारनि जा घर इंस्पेक्टर आखिर मौत तोखे छिके मूं वटि खणी आयो न मौत जी धमकी कंहिंखे थो ॾिए हैबत खान
जेको अलीअ जो हुबदार आहे अमड़ मुंहिंजो नालो हैदर अली रखियो आहे। हैदर अली माना अलीअ जो शींहुं। नाले रखण सां को बि शींहुं नाहे थींदो। नालो तुंहिंजो तुंहिंजी माउ रखियो आहे, पर मूंखे त ईअं थो लॻे त तोखे तुंहिंजी माउ ॼणियो ई मुंहिंजे हथां मरण लाइ। मौत ऐं ज़िंदगी मुंहिंजे रब जे हथ में आहे हैबत खान। जेकॾहिं मां तुंहिंजे हथां मारिजी वियुसि त दुनिया मूंखे शहीद चवंदी। ऐं यादि रख, शहीद हमेशा ज़िंदा हूंदा आहिनि। ये किताबी ॻाल्हियूं करे पंहिंजी दिल खे तसली न ॾे। यादि रख, हेबत खान सिर्फ़ हिक रांदि कंदो आहे, सोटे जी रांदि। छो त हेबत खान मौत जो ॿियो नालो आहे। अॼु मूं तोखे सिर्फ़ इन करे घुरायो त मां ॾिसण पियो चाहियां त मुंहिंजे दुश्मन में दम आहे या न। पर बहादुर लॻी थो, हथ हथ में विझण खां पोइ ताक़त जी ख़बर पइजी वेंदी। हैबत खान, मां तो जहिड़नि मुजरिमनि लाइ मलकल मौत आहियां। मलकल मौत। शुक्र आहे मुंहिंजा मालिक, तुंहिंजो शुक्र आहे जो तो मुंहिंजे लाइ हिन धरतीअ ते मलकल मौत त पैदा कयो आहे। हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, मौत कॾहिं ॾिठो नालो छो त हेबत खान मौत खे मारींदे मारींदे हिते पहुतो आहे। जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त अॼु मौत सां टकर खाई। आखिर ॾेखारे न पुलिस वारी रग। मां त तोखे बहादुर समझो, पर तूं वॾो बुज़दिल आहीं। दिल चवे थी न हथियार जो समूरो बारूद तुंहिंजे सीने में ठोके छॾियां, पर दुनिया चवंदी हेबत खान अकेले खे घुराए मारे विधो। हिम्मत हूंदी त मुंहिंजे पोयों अचिजे, कोशिश कजे। हे तो छा कयो रोशन? कंहिंजी इजाज़त सां हितां आई? सर, मां हेबत खान जो ख़त पढ़ियो, इन करे मां हिते आयुमि।
बी नफरी पोयां बीठल ओ शिट सभिनी खे वापसि वठी हलो खबर थी सुभाणे औताक में हीरे पहलवान जो नंढे रईस दिलावर खान से मल जो मुकाबलो है। सच? हाँ बिल्कुल सच। उम्र डेढ़ दर्द खां बेखबर थी वना तू जे अची भाकुशन जो शहर थी वना तुंहिंजी चाहतुनि ताईं पुॼी थी सघां तुंहिंजी यादुनि सां जे हम सफ़र थी वना उम्र डेढ़ दर्द खां बेखबर थी वना। खामोश दोस्तों अज जो मुकाबलो वरी दिलचस्प मुकाबलो आ छो त अज जो मुकाबलो उन हीरे पहलवान सा असा जे रईस दिलावर खान जो मुकाबलो आ ऐं रईस दिलावर खान के बाकायदे तातो आ रेस मखण कीह ओपराटा ऐं छा वग़ैरह वग़ैरह बादामी अखरोट पिस्ता खाई जवान पलियो आ अज अल्लाह खैर करे हीरे पहलवान जो बाकी रेस वतुस न वो अल्लाह छॾाएस बाकी मुखा ॻाल्हि गरी आ इहो असांजो रेस दिलावर खान ऐं उनजे मुक़ाबले में जेको हीरो पहलवान आहे उन लाइ पोइ थो चवां रेस ला ताड़ी रईस दिलावर खान जे साम्हूं जेको पहलवान आहे उहो पहलवान हीरो खान ताड़ी रेस कावड़ जे न त तारीफ़ वधीक कयासीं पर मूंखे पादर जो भउ आहे इनजे करे हीरो पहलवान दिलावर जे साम्हूं कुझु बि कोन्हे हा भोग थो कराए हाणे मां ऐलान थो कयां त मुक़ाबलो शुरू थिए बेड़ा पार
दिलावर तो मुकाबलो हाराए असांजो कंध टुकाए छॾियो आहे। असांजे खानदान में पहिरीं कॾहिं बि शिकस्त न मिली आहे। बाबा साईं, जेस ताईं मां पलान न कंदुसि न तेस ताईं सुख जो साह न खणंदुसि। निंड मोते हराम आहे। पलान ज़रूर थींदो भाटिया, पर मल जे मैदान में न, मैदान खां ॿाहिरि। छा मतलब? मतलब साफ़ रहंदा साईं। हाणे हीरो पहलवान जी ज़िंदगी जा ॾींहं अची पूरा थिया आहिनि। पोइ देर छा जी आहे? अॼु ई टंगू बाहूं भञी छॾियोसि। इहो कमु मां कंदुसि। मां छाकाणि त मां पंहिंजी बेइज़ती जो बदिलो उन खां पाण वठंदुसि। रईस वॾा, कशमाला चए थी त बनी घुमी अचूं। इलाही ॾींहं थिया आहिनि घर में वेही वेही बोर थी विया आहियूं। ज़मीनुनि ते कशमाला जो कहिड़ो कमु आहे? का ज़रूरत कान्हे का। पुट दिलावर, ज़मीन घुमण में को हर्ज त कोन्हे को। हूअं बि त आस पास वारी सभु बनियूं पंहिंजूं ई आहिनि। चाचा साईं, असां हिन तर जा मोतबर वॾेरा आहियूं। असांजे नंगनि खे को ॾिसे असांखां बर्दाश्त कोन थींदो। कंहिंजी मजाल आहे जो असांजे नंगनि खे अख करे ॾिसे? ज़ीनत, तूं कशमाला खे वठी वञी ज़मीन घुमजो। सॼो ॾींहुं ज़मीन घुमंदो, खुटंदी कान। ज़ीनत, पहलवान ते किथे कोन थो नज़र अचे। साईं, मुंहिंजी ॼाण जे मुताबिक़ हीरे पहलवान खे इते ई किथे हुअण घुरिजे। हलो अचो ॻोल्हियूंसि। ज़ीनत, वो ॾिस हीरो पहलवान पियो अचे। हाणे तूं भले वञ। कंडो कढे। कंडो चाचू, कंडो कंडो कहिड़ो मज़ाक आहे? ही मज़ाक तोसां मिलण जो बहानो आहे। मूंसां मिलण जो बहानो? शहर में? हाँ, तोसां मिलण जी ॾाढी सिक हुई। जॾहिं खां वठी तुंहिंजी बहादुरी जा किस्सा ॿुधाया, तॾहिं खां हिननि नेरनि निंड छॾे ॾिनी आहे। पहलवान, मां तो बिना मरी वेंदसि। मुंहिंजी अखियुनि में कहिड़ो जादू संभाल आहे जो हाणे हीअ दिलि मुंहिंजे वस में लाहे रही। मुंहिंजी अखियुनि जो खुमार मूंखे मदहोश करे छॾियो आहे। मदहोश। हीअ प्रीत जो नशो आहे जेको सभिनी नशनि खां निरालो आहे। इशारे में सा दिल रे पुरे जो
कया तो असांजी इज्जत सरेआम नीलाम कया तो खेत मां सिधा छड़ी कोन पर पहिरियों मां हिन को हिसाब वठां। खबरदार दिलावर खान, कशमाला प्यार को जुल्म न कजा। कशमाला मुझी जिंदगी ऐं मुझो प्यार आहे। मकाम दे पंहिंजी ज़बान खे खबरदार जो पंहिंजी गंदी ज़बान ते मुंहिंजी कशमाला जो नालो आंदो अथई ज़बान छिके करंदुसि। तूं त छा पर दुनिया जी का बि ताक़त कशमाला जो नालो मुंहिंजी ज़बान तां नथी मिटाए सघे। वैसे खैर ताए तुंहिंजे पहलवान पुट असांजे बराबरी जा ख्वाब ॾिठा आहिनि ऐं हुन असांजी इज़त में हथ विधा आहिनि। चाचा साईं असां हिते ॻाल्हियूं करण न आया आहियूं। हिननि असांजी नीलाम कई आहे, सरे बाज़ार असांखे ख्वार कनि। असां हिननि जी ज़िंदगी विञाईंदासीं, जिंदगी विञाईंदासीं। वञी क़यामत में पंहिंजे पुटनि खे लोलियूं ॾींदा। बाबा 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 अम्मा
पहलवान तोसां ही ज़ुल्म कंहिं कयो आहे मूंखे उन जा नाला ॿुधाए। साहब हे ज़ुल्म असां सां हिते जे चङनि मुड़सनि कयो आहे, हिते जे वॾेरनि कयो आहे। दिलावर खान ऐं शहज़ोर खान उन्हनि खे न छॾिजो। उन्हनि असांजी दुनिया तबाह करे छॾी। भेण तोसां हैदर अली जो वाइदो आहे त तव्हां सां इंसाफ़ थींदो ऐं ज़ालिम वॾेरा पंहिंजे अंजाम ते पहुचंदा। भेण पंहिंजे अंजाम ते पहुचंदा। सुठो थियो अकबर, ॾाढो सुठो थियो जो तूं पाण ई अची वई। तोखे ख़बर न आहे शायदि त मां पंहिंजी इज़त जो फलाद तुंहिंजी मां ऐं तुंहिंजे पीउ खे खून करे वठियो पियो वञा। दिलावर मुंहिंजे पोड़े पीउ माउ खे क़तल करे तो वॾो बहादुरी जो कमु कयो आहे। पंहिंजो कद बुत ॾिस, पंहिंजा ई वाठा ॾिस। हू पोड़ा ज़ईफ़ आहे। वेड़ो अथई त मूं सां विड़, मुआॾो अटकाइणो अथई त मूं सां अटका। तुंहिंजी दुश्मनी मूं सां हुई, मुंहिंजे पोड़े पीउ माउ सां न हुई। अॼु मां तोखे जीअरो कोन छॾी। मुड़ुस मुड़ुस जे मटा त पोइ अच। वञोसि। ख़बर छा थियो? अरे सोरा काठो ॻोल्हियो अथसि पर ईअं कम में गुम थी वियो, का ख़बर न पई। छा गुम थी वियो तव्हां खां? ए पता ते हथियार खणी पोयों विया तव्हां खां हिकिड़ो अकबर गुम थी वियो। लानत आहे तव्हां ते, मानियूं खाई अचे खरा थिया हो। अचो रईस काॾे हो?
रईस ओ मोटा ओ रईस मुंशी बड़े छात्र थई कोई पुलिस नहीं क्या तहां तो वली हो गयो अरे बकवास बंद कर छात्रो बकी बाकी पुलिस भेजे ओ जी इंस्पेक्टर तोखे मुझे बंगले में अचण जी इजाज़त कंहिं ॾिनी आहे मां हित मेहमानी करण न बल्कि मुजरिम गिरफ्तार करण आयो आहियां तुंहिंजे पुट ऐं तुंहिंजे भाउ जे खिलाफ कत्ल जी रिपोर्ट दाख़िल की आहे मां उन्हनि खे गिरफ्तार करण आहियां ॿियो तूं सुठो नथो कर इंस्पेक्टर शायद तू असांजी हैसियत का वाक़ुफ़ नहीं इंस्पेक्टर पंहिंजे पुट ऐं भाउ जे आज़ादी लाइ 50 लाख रुपया तो विझण लाइ तयार आहे सौदो महांगो न अथई यादि रख वॾेरा ईमान जो सौदो भारिया कंदा आहिनि मां पंहिंजे जान जो सौदो त करे सघां थो पर पंहिंजे ईमान जो न तव्हांखे मूंसां गॾु हलणो ई पवंदो इंस्पेक्टर लगे थो त तोखे पंहिंजी इहा वर्दी प्यारी कोन्हे का मां तुंहिंजी इहा वर्दी लाराए सघां थो हीअ वर्दी मूंखे कानून पाराई आहे ऐं मां कानून जे मुंहुं आहियां अमड़ मुंहिंजो नालो हैदर अली रखियो आहे ऐं मां हैदर जो हुबदार आहियां वर्दी वारनि खे तुझो ही असर कहीं कयो जल्दी ॿुधाए मुंहिंजा दोस्त जल्दी ॿुधाए तुझो ही हाल कंहिं कयो आहे दिलावर खान गिदड़ जिया लिखी करे मुझे ज़ही पी मां खे गोलनि तां परून करे छॾियो न तोसां हेॾो कुझु थी वियो तो मूंखे ॿुधायो बि न छा अकबर तोखे पंहिंजे हिन दोस्त ते भरोसो न हो तूं हिकिड़ो दफ़ो पुकारे त ॾिसी हा जेकॾहिं उन्हनि दुश्मननि जूं कंधियूं न खणा त मुंहिंजो नालो बि हेबत खान न हो हेबत खान न हो मुझा दोस्त ये सब कुछ अचानक थी हो सब कुछ अचानक थी हो दिलावर बहादुरी वारो कम न कयो मारे तो वही मुझे पी मां के मुखे मारे ना मुझे पहलवान भाव हीरे खे मारे ना छो तो जवान जवान जो मठ होंदो आ बड़े वठो हरिस
इन सोचन में घुमाई मुखां एतरी नफ़रत न कर मासागर अॼु या सुभाणे तोखे मुंहिंजो थियणो ई पवंदो मंठार मां चवां थी इतां हलियो वञ मूंखे अकेलो छॾे ॾे तूं जंहिंजे इंतज़ार में आहीं हुन जो लाश हेल ताईं कुतनि ऐं कांवनि बि खाई छॾियो हूंदो बकवास बंद कर मुंहिंजो अकबर जिंदा है ऐं हिकु ॾींहुं हू ज़रूर ईंदो आयो वॾो सोणी खे समझाइण वारो बिल्ली के खाब में छिछड़ाया जे अकबर जिंदा भी हूंदो तो वडेरा हुनखे पुज पुज करे छॾींदा एस तो डाडा दुख ना कोई एस तो डाडा दुख ना कोई प्यार ना बिछड़े किसे दा यार ना बिछड़े किसे दा यार ना बिछड़े किसे दा यार ना बिछड़े एस तो डाडा दुख ना कोई एस तो डाडा दुख ना कोई प्यार ना बिछड़े किसे दा यार ना बिछड़े किसे दा यार ना बिछड़े किसे दा यार ना बिछड़े रोग जरदा कश्माला कश्माला मां तुझी इन करे बख्श कया तो तू मुझी पसंदा मुझी बाकी रहे हो पहलवान तमाम जोड़ो आशा केवा जो चाहे न बुद्धा हाँ यो याद रख मां जॾहिं बचाना तो तुझी अखियुनि में पंहिंजी मोहब्बत जी जोत जलियल ॾिसां समझी वई है ना यो तोखे अञा समझाइण जे लाइ माण्हू रखणो पवंदो साथियों हयातीअ ते को बि भरवसो नाहे
जेकॾहिं मां हिन दुनिया में न हुजां त मूंखां पोइ तव्हांजो सरदार अकबर खान हूंदो। अकबर खान न सरदार न सरदार इहा सरासर नाइंसाफ़ी आहे। असांजे टोले में नओं शामिल थियो आहे। हक़ सरदारीअ सिर्फ़ ऐं सिर्फ़ उर्स जो आहे। उर्स जो खामोश। मां तोखे चयो हो न उर्स त सरदारीअ जो भूत पंहिंजे दिमाग़ मां कढी छॾ। सरदार इहा सरासर नाइंसाफ़ी आहे। साथियो अकबर खान मुंहिंजो चूंडियल सरदार आहे ऐं उर्स सरदारी जो दावेदार आहे। अॼु हिननि ॿिन्ही में मुक़ाबिलो थींदो। जेको बि मुक़ाबिलो खटींदो मूंखां पोइ तव्हांजो सरदार उहो हूंदो। ॿुधायो त तव्हांखे मंज़ूर आहे? दोस्त अकबर खान तोखे मुंहिंजो फ़ैसिलो मंज़ूर आहे? दोस्त भी चई थो, सलाह भी वठी थो। दोस्त जे अकबर तुझी ज़बान खे पाणी न ॾे पोइ लख लानत अहिड़ी दोस्तीअ ते। सेकंडनि में हीअं घुमाए तोखे काबू थो करे। साथियो हाणे मुक़ाबिलो शुरू थियण वारो आहे। वधीक फ़ैसिलो तव्हांजे हथ में आहे। बस अकबर खान बस। अज जो मुकाबलो तो खटे वरतो आ। हाणे हिन मां हथ कढ त किथे गाटो न भञी विझीस। वाह मुंहिंजा शींह दोस्त वाह। अज दिल खुश करे छॾई। अकबर खान मुखां पोइ सरदारी मुबारक हुजई। खैर मुबारक मुंहिंजा दिली दोस्त, खैर मुबारक। अकबर उर्स याद रखो जेको भी नाडे ते गद्दारी कंदो उन जी सज़ा मौत हूंदी। ऐं जेको भी मुंहिंजे यार ॾांहुं मेरी अख खणी ॾिसंदो मां हुन जा दोॾा कढी छॾींदुसि। मां पंहिंजे यार तां पंहिंजो सिर बि क़ुर्बान करे सघां थो, पर जेको मुझे यार सां गद्दारी कंदो मां हुन जा आंटा कढी छॾींदुसि। आंटा फौजई मुड़स जो पुट ई न है लिकी वार पियो करे। अरे तूं त धाड़ेलनि जे नाले ते गारो दाग है। चङो कई दोस्त, चङो कई बस चढ़ी जहन्नम रसीद करे छॾीसी।
हत्यारनि जी सज़ा कुत्ते जी मौत हूंदी आहे। ये कुत्ते जी मौत। जी सर, मैं इंस्पेक्टर हैदर अली सर। हाँ सर, इलाका में आई सर, शेजोर खान दिलावर खान। मगर सर वो भाई खूनी आहिनि। हाँ सर, हुननि जे मथां शायद बीठल आहिनि सर। सर होम मिनिस्टर साहब खे कहिड़ी ख़बर त हिते कहिड़ो ज़ुल्म कहिड़ो ॾाढ थी रहियो आहे। न सर, मां पंहिंजी ज़मीन ऐं ईमान जो सौदो नथो करे सघां सर। सर सर मुंहिंजी ॻाल्हि त ॿुधो सर। सर इंस्पेक्टर, मूं तोखे चयो हो न पंहिंजे भाउ ऐं पुट खे हिकु राति बि थाणे में तरसण न ॾिठो। हाणे त तोखे मुंहिंजी हैसियत जी ख़बर पइजी वई हूंदा न। रमो वॾी ॿाहिरां कातरनि खे वठी अचो। वॾा कातिल अची विया अथई। अरे ॿुधायो त कंहिं क़त्ल कयो आहे? जी हा साईं, जुमन आहे उनजे ज़ाल जो क़त्ल असां कयो। इंस्पेक्टर, ॿुधई कातिलनि जा बयान, असली कातिल केरु आहे? शहजोर खान ऐं दिलावर खान खे आज़ाद कयो। जैसा गुड बाय। यादि रख रुस्तम खान, मां बख़्शण वारो मन आहियां। अंबर मूं जो नालो हैदर अली रखियो आहे ऐं मां हैदर जो हुकदार आहियां। ख़बर अथई हैदर अली जी माना छा? अली जो शीर। सच ॿुधायो, वाकई क़त्ल तव्हां कयो आहे? बसि साईं, छा था चई सघूं। ॾाढे जी लठ ते बमक आहे। सरदार दिलावर खान वारा आजाद थी घर वञी रहिया आहिनि। अकबर मुंहिंजा दोस्त, हाणे तुंहिंजा दुश्मन आजाद थी घर वञी रहिया आहिनि। हाणे इंतकाम वठण जो वक़्तु अची वियो आहे। उन्हनि कमीननि खां हिसाब घणे घणे वठंदासीं, घणे घणे। दिल खुश करे छॾी हैबत खान, दिल खुश करे छॾी। सदके वञा तुंहिंजी ज़ुबान मुबारक तां, सदके वञा। अलाह करे त ये दुश्मन मुझे बुल ते चढ़न त भोलड़े वारा बुल ॾियारे छॾिया।
हालात थई न विधायक देखारी न पंहिंजी मक्कारी किधड़ कंहिं जाइ जा अड़े ज़ालिम तव्हां मुंहिंजो घर बार तबाह करे छॾियो मुंहिंजे मड़ खे तड़पाए तड़पाए मारे छॾियो मुंहिंजे पीउ खे बेकफनो करे मारे छॾियो मुंहिंजे पीउ खे बेकफनो करे मारे छॾियो हथियार और ते कर हथियार मुखे माफ तो के माफ किया केड़ो नेकी जो कम कयो थई जो मां तोखे माफ किया तोखे माफ किया त माना मां पंहिंजी चीचल मड़ जो बारा तो खड़ा तोखे माफ कयोसि त मूंखे पंहिंजी चीचल मड़ ये क़यामत जी माफ न कदी अकबर खान खुदा जी होश कर अकबर होश कर एक कमीणो तो मरी वियो पर हू जेके भॼी विया केर त उन्हनि में बि कान्हे हलण जी कर सच तो चए वॾड़ा सही चई आहे नींगर भी नंढी जुमाना भी घणा हाणे अकबर खे ख़बर पवंदी जॾहिं तुंहिंजो लाश हुन ताईं पहुचंदो तोखे एतिरा त ईज़ा वॾींदुसि जो तुंहिंजे उज़वे मां पुनः जो आवाज़ ईंदो ऐं जॾहिं तुझो उज़वो बोली दो तो मुखे जिंदगी जी खैरात घुर्जे तॾहिं मुझे चाचे जे रूह के रात मिलंदी हिनखे हिते छो आंदो अथव हिनखे उते ई गोलनि जो खाज बनाए छॾियो आहे जीअं मुंहिंजे भाउ शहज़ोर खे अकबर कयो हो न बाबा साईं न
जेकॾहिं असां हिनखे उते मारियो हा न त पोइ इहो अकबर सां ताईं कीअं पहुचिया असां ताईं। मां हिनखे एतिरा त ईज़ा ॾींदुसि जो हिन जो रूह बि कमी वेंदो। हिनखे वण सां ॿधी छॾियो, टंगियोसि वण सां। ऐं हा, जेकॾहिं कंहिं बि हिनखे पाणी पियारियो आहे उहो सभ खां वॾो मुंहिंजो दुश्मन आहे। मां हुनखे बख़्श न कंदुसि। शाबाश मुंहिंजा बहादुर पुट, जेको तो वाइदो कयो हो उहो तो पूरो कयो आहे। ॿधी या घूबाऊं भॼी थियो वठी अचोसि। हिननि जा कम त ॾिस न, पाणी खां बंदि कर, पाणी प्यार गो, पर हिन महिल ॾींहुं लॻो पियो आहे घुरी पादर थो वठां, लिकी लिकी राति जो प्यार। छो मां साथ मुझे हिते अचण ते पाबंदी आहे छा? हिन वक्त बाबा घर न आहे, तू पो अच जा। मां सड़को ने तॾहिं त आयो आहियां। मां साथ घणो ई तड़पायो थी। अॼु मुंहिंजे सीने सां लॻ। मुंहिंजे वेझो न अचिजां, मां अकबर जी अमानत आहियां। तुंहिंजे हुस्न मूंखे बेकाबू करे छॾियो आहे। दुनिया जी को ताक़त तोखे मूंखां जुदा करे नथी सघे। हाँ मां साथ अच मुझे सीने सां लग। अच आज मां पंहिंजे दिल जी बात जरूर ॿुधाईंदसि।